Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. शाही मकान खां पा लॻो आहे तक़रीबन 50 किलोमीटर ॾखिण वियो आहे पा तक़रीबन 15 किलोमीटर शाही मकान खां उत्तर वियो आहे तक़रीबन हिन अरब खरब रुपयनि जो कहू आहे गेदरशका पीशा हर शइ कब्रस्ताननि छहों ॾींहं बाह भरे थो सिंध हुकूमत निंड पियो आहे केरु सुजागी कोन्हे ग़रीबनि जे लाइ ॿियनि जे लाइ हुकूमत आहे मलो खाइण जे लाइ छो सिंध में हुकूमत न आहे छो नथा अचनि छो मालिकी नथा कनि हुकूमत वटि पाणी कोन्हे हुकूमत वटि हेलीकॉप्टर कोन्हे जहाज़ कोन्हे छा कोन्हे असांजो इलाइक़ा आहिनि असांजी माल असांजी सामान सभु सड़ी विया आहिनि शाही मकान सड़ी वियो इहो सॼो फ्रें लंग कहू गेडरिश्क पीश हणो मतिलबु इहो असांखे मदद करे छहों ॾींहं बाह के हले थो किसान गॾी आहियूं बाक़ी का शइ असांजे नाहे बचियो त ॻोठनि जा ॻोठ असांजा माल मता बाक़ी साह वारो असांजी को बि न कढी सघियाऊं खीथर जे जाबलू सिलसिले कारेकोट जे शाही मकान वटि लॻल बाहि तेज़ीअ सां वधण लॻी जंगली जीवत खे वॾो नुक़सानु क़ीमती वण ऐं ॿूटा सड़ी विया वाही पांधीअ में मुतासिर मालवंदड़नि एहतजाज कंदे चयो आहे त लॻभॻि 100 किलोमीटरनि ताईं बाहि पखिड़िजी वई आहे जंहिं सबबु वॾे अंग में संदन चौपाए माल समेत नायाब नसुल जा जानवर मरी सड़ी विया आहिनि सिंध हुकूमत समेत लॻापियल इदारा अघूर निंड सुतल आहिनि शाही मकान ऐं वॾ समेत ॿियनि इलाइक़नि ताईं बाहि पखिड़िजी वई आहे मुतासिरनि जो बाहि ते ज़ाब्तो आणे नुक़सान जो अज़ालो करण जो मुतालबो खीरथर जबल वारे पासे का बि बाहि लॻल नाहे जाबलू इलाइक़नि में बरसातुनि खां अॻु मक़ामी माण्हुनि पारां पाण मुरादो गाहि खे बाहि ॾेई वेंदी आहे कारोकोट जबल खे बाहि लॻी आहे उते कंहिं जंगली जीवत जो को नुक़सानु नाहे थियो वाइल्ड लाइफ खाते जे चीफ कंज़र्वेटर जावेद मर पारां बाहि सबबु जंगली जीवत खे नुक़सानु पहुचण जी तरदीद गुज़िरियल ॾींहुं वाइल्ड लाइफ खाते पारां अख़्तियारनि हवाले कयल रिपोर्ट में जंगली जीवत खे पहुतल नुक़सान जो काथो न लॻायो वियो हो मीरपुर माथिलो वासी मुग़वी नौजवान ते धाड़ेलनि जी तशदुद वारी वीडियो वायरल वीडियो में मुग़वी नौजवान वक़ास मलिक अपील करे रहियो आहे त अलाह जे वास्ते धाड़ेलनि जा जेके मुतालबा आहिनि उहे पूरा करे खेसि आज़ादु करायो वञे नौजवान वक़ास मलिक खे 20 ॾींहं अॻु रड़की मां अगवा कयो वियो हो सऊदी अरब UAE समेत नार जे मुल्कनि में अॼु ईद उल अज़हा मल्हाई पई वञे मस्जिद उल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद निमाज़ जा वॾा इज्तिमा पाकिस्तानियुनि समेत लखे माण्हुनि जी शिरकत फ़लस्तीनियुनि समेत सॼी दुनिया जे मुस्लमाननि जी ख़ुशहालीअ लाइ दुआऊं ईद ते सॼे मुल्क में मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कानु सिंध में सुभाणे खां 12 जून ताईं हीट वेव जो ख़दशो ज़ाहिर मौसमियात खाते जो चवणु आहे त सूबे जे मथां ऐं विच वारनि इलाइक़नि में ॾींहं जे वक़्तु गर्मी पद मामूल खां 5 डिग्री सेंटीग्रेड वधण जो इम्कानु आहे गर्मीअ जी लहर सबबु अवाम ख़ासि तौर ते ॿार औरतूं ऐं पीरसन शहरी एहतियाती तदबीरूं अख़्तियार कनि ॾींहं जे वक़्तु गैर ज़रूरी तौरु ॿाहिरि निकिरण खां पासो करे वधीक पाणीअ जो इस्तेमालु कयो वञे कराची शहर में ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं गर्मीअ जी शिदत बरक़रार रखण जो इम्कानु कराची में अॼु सुबुह जो ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया शाह लतीफ़ रज़ाकाबाद मेमूण ॻोठ ऐं क़ाइदाबाद समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया 4:47 ते 2.7 जी शिदत जो ज़िलज़िलो आयो सुबुह 7:58 ते बि 1.8 जी शिदत जो ज़िलज़िलो रिकॉर्ड कयो वियो 8:32 ते बि ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 1 जून खां हिन वक़्त ताईं 32 ज़िलज़िला अची चुका आहिनि लाड़काणो सेशन जज जे स्क्वाड ते हमले में मुलविस हिकु जवाबदार खे मुक़ाबले में माण ऐं 2 खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा SSP खैरपुर मूजिबि ॻुझे इतलाह ते कार्रवाई दौरान बेड़ा पुल वटि हिकु मंद में लिकियल ॾुहारियुनि ऐं पुलिस विच मुक़ाबिलो थियो मुक़ाबले दौरान जज जे स्क्वाड ते हमले में मुलविस मुख्य जवाबदार भुरल शाह मारिजी वियो संदसि 2 साथियुनि सिराज चाचड़ ऐं अब्दुल हमीद खे गिरफ़्तार कयो वियो आहे जवाबदारनि वटां 2 कलाशनकोफ ऐं पिस्टल हथ करण जी बि दावा SSP खैरपुर चयो आहे त भुरल शाह सेशन जज लाड़काणे जे स्क्वाड ते फायरिंग में मुलविस हो सेशन जज जे स्क्वाड ते फायरिंग में पुलिस एहलकार मक़बूल शेख शहीद ऐं 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ जेकबाबाद में गैस भरण दौरान फ्रिज जो कंप्रेसर फाटी पियो 2 ॼणा सड़ी फ़ौत 1 ज़ख़्मी बाबू मोहल्ले में गैस भरण दौरान फ्रिज जो कंप्रेसर फाटण सबबु मिस्त्री शाहिद शेख ऐं घरधणी नूर फैज़ान सड़ी फ़ौत थी विया एजाज़ शेख ज़ख़्मी थी पियो धमाके सबबु घर जी छित ड्रही पइजी वई लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल ऐं कराची जे शीदी ॻोठ में वाटर टैंकर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 नौजवान फ़ौत लाश अस्पताल मुंतक़िल
पुलिस मूजिबि फ़ौतियुनि जी सुञाणप 25 वरनि जे मुनीर अहमद ऐं 28 वरनि जे साजिद कामरान तौर थी। वाटर टैंकर ड्राइवर फ़रार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली का रहा हूँ। अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन समा ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।